खैरपुर सां ॻोठ गामण खान लांघा में हाफ़िज़ जावेद अहमद लांघा जे वालिद मरहूम सुंदर खान लांघा जे इसाले सवाब ला क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें अॻूणे MPA सैयद अवेद कादिर शाह, समाजी अॻवान उस्ताद मोहम्मद मुरीद धारिज, मोहम्मद बुधल चन्ना, ज़िले काउंसिल मीर एजाज़ हुसैन टालपुर, चेयरमैन टमूहन मोहम्मद इब्राहिम कटोहर, मीर अल्लाह ॾिनो टालपुर ऐं ॿियनि इलाइक़े जे सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। इन मौक़े ते अॻूणे MPA सैयद अवेद कादिर शाह जिलानी ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवामी ऐं शहीदनि जी पार्टी आहे, हमेशह इक़्तिदार में अची ग़रीब बेपहुच मिस्किननि जी मदद कंदी आहे। ईंदड़ इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी कामयाब थींदी ऐं नौजवान लीडर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म थींदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।